अम्मा को कमकार त नाहे, मां फुफी जे घर थी अचां। पंहिंजे मंगेंदे जे घर वेंदी अॼु घर में केर बि नाहे अम्मा, सभु ॿाहिरि वियल आहिनि। राणीअ जी वधाई कोडियूं खेॾनि थियूं, मां बि घड़ी खनि खेॾी अचां। ठीकु आहे अम्मा, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। दोदारी दोद न कजाए। ऐं छोरियूं लिकी लिकी थी खेॾियूं, मूंखे सलाह बि नथा आणो। तूं सदाई हूंदी आई बकरियुनि सां, त पोइ सलाह कीअं आणो? अॼु त आई आहे न, अॼु खेॾां थी, ही रांदि पूरी कयूं पोइ खेॾियूं था। रांदि फिटाए चिनर जी सकी, टे गॾु थियूं खेॾियूं। छोरी मां खटे वेठी हुयसि, सॼी रांदि फिटाई छॾी निभागी। मुंहिंजियूं ठिकरियूं आहिनि ऐं वधाई जा पत्थर, तूं पंहिंजे लाइ कुझु ॻोल्हे अच। बीहो बीहो, मां बि फेंगड़ियूं मेड़ी थी वठां, तव्हां जेसि ताईं सारियूं सिधियूं कयो। कोडियूं मूंखे ॾियो, पहिरों दाव मुंहिंजो हूंदो। पहिरों दाव हली या आख़िरी, तोखे त खटण कोन ॾींदासीं। भली तव्हां पाण में साहेड़ियुनि थी सलाह कयो, पर खटींदसि त मां न। आ कोडी कर भलाई, हे ॾिस चिनर। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।